पेश थींदो। वांके आगा के पेनासीन PTI चेयरमैन इमरान खान पारां लाहौर हाई कोर्ट में अॼु पेश थियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। डॉक्टर यास्मीन राशिद जो चवणु आहे त इमरान खान अॼु लाहौर हाई कोर्ट में पेश थींदो ऐं इन लाइ समूरा इंतज़ाम जेके आहिनि उहे मुकमल कया विया आहिनि। इमरान खान अॼु लाहौर हाई कोर्ट में पेश थींदो, यास्मीन राशिद जो इहो चवणु आहे। इमरान खान अॼु लाहौर हाई कोर्ट में पेश थी रहियो आहे, समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। इमरान खान जे पेश थियण खां पोइ इमरान खान जी जेका दरख़्वास्त आहे उन ते ॿुधणी थींदी। PTI चेयरमैन इमरान खान पारां लाहौर हाई कोर्ट में अॼु पेश थियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान खान अॼु लाहौर हाई कोर्ट में पेश थींदो ऐं समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। डॉक्टर यास्मीन राशिद जो इहो चवणु आहे।